दौर गुज़रण सां गॾु साइंस जी दुनिया में जदीदियत ईंदी पई वञे। मुख़्तलिफ़ शयुनि जी ईजाद तोड़े मौजूदु ईजादुनि में नवाण इंसान जी ज़िंदगीअ में सहूलतूं पैदा करण ऐं वधाइण जो सबबु बणिजी रही आहे। ताज़ो टेक्नोलॉजी जी दुनिया में हथरादू ज़ियानत जूं इनक़लाबी सरगर्मियूं जिते रोज़गार कम घटाइण वारे रुझान ऐं ॿियनि नुक़साननि जो सबबु बणिजी रहियूं आहिनि, उते उन्हनि जे फ़ाइदनि खां बि इनकार नथो करे सघिजे। हथरादू ज़ियानत जे ज़रिए अहिड़ा त कम सरंजाम ॾेई सघजनि था जेके उन खां अॻु रुॻो काश ईअं हुजे हा ताईं ई महदूद हुया। मिसाल तौर हथरादू ज़ियानत में अहिड़े प्रोग्राम ते कमु थी रहियो आहे जंहिंजी मदद सां ज़हन में ईंदड़ ख़्यालनि ऐं सोचुनि खे तस्वीरुनि जी सूरत ॾेई सघिजे थी। इहा केॾी न हैरान कंदड़ ॻाल्हि चइबी जो माण्हू जेकॾहिं 100 साल अॻु फ़ौत थी वियल पंहिंजे वॾड़नि सां या पंहिंजे ख्वाबनि वारी ज़िंदगीअ में जीअण चाहे त रुॻो उन बाबति सोचे उन्हनि जूं तस्वीरूं ठाहे सघे थो। बहरहाल हथरादू ज़ियानत किथे दंग कंदी इहो त वक़्तु ई साबित कंदो, पर हथरादू ज़ियानत जी मदद सां सिहत जी दुनिया में इनक़लाबी तरक़ियूं थींदे नज़र अचनि थियूं। इहा त सभु कंहिंखे ख़बर हूंदी त हथरादू ज़ियानत जी तरक़ीअ खां केतिरनि ई शोबनि समेत तिब में बि गैर मामूली कम वरिता पिया वञनि। ख़ासि करे छाती, चमड़ी ऐं ॿचेदानीअ जी कैंसर में हथरादू ज़ियानत मां घणी मदद मिली आहे ऐं अहिड़नि कंप्यूटर प्रोग्रामनि जी मदद सां मौक़े ते ऐं दुरुस्त सुञाणप में घणी मदद मिली आहे। अहिड़े ई हवाले सां हथरादू ज़ियानत ज़रिए फिफुड़नि जी कैंसर जो मर्ज़ सुञाणण जो बि कमु वठी सघिजे थो। हथरादू ज़ियानत वारे प्रोग्राम ज़रिए बीमारियुनि जी सुञाणण वारे जाइज़े मां ख़बर पई आहे त इन प्रोग्राम रेडियोलॉजी जे माहिरनि खे बि पोइते छॾे ॾिनो आहे। कंप्यूटर प्रोग्रामनि खे अॻु में सिहतमंद ऐं पोइ कैंसर जे मुतासिर मरीज़नि जा हज़ारे एक्सरा, स्कैन ऐं तस्वीरूं ॾेखारियूं वेंदियूं जंहिंखे कंप्यूटर पढ़ी पंहिंजे प्रोग्राम जी ॼाण में वाधि कंदो आहे। उन खां पोइ हज़ारे तस्वीरूं ॾिसी पाण कंप्यूटर प्रोग्राम हिकु माहिर बणिजी वञे थो। हज़ारे तिबी तस्वीरूं ऐं स्कैन ॾिसण खां पोइ कंप्यूटर प्रोग्राम अहिड़ियूं मामूली तब्दीलियूं बि नोट करे सघंदो आहे जंहिंखे इंसानी अखि नज़रअंदाज़ करे छॾे थी। अहिड़ीअ रीति मर्ज़ जी शुरूआती दर्जे में ई सुञाणप थी वेंदी आहे। गूगल AI एल्गोरिथम सीने जा 45,000 एक्सरे ॾिसी पंहिंजो डेटाबेस ऐं प्रोग्राम जोड़ियो जेको नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ ऐं उत्तर ओलह यूनिवर्सिटी खां वरितो वियो हो। उनमें केतिरा ई मरीज़ कैंसर जे मुख़्तलिफ़ दर्जनि में हुआ। सॉफ्टवेयर CT स्कैन जा 3D मॉडल बि ठाहिया ऐं मामूली तब्दीलियुनि खे नोट करे बीमारीअ जी अॻकथी बि कई। उन जी दुरुस्तगीअ जो दर्जो अहिड़ो ई हो जेको 6 रेडियोलॉजी माहिरनि जी बोर्ड करे सघे थी। पंहिंजे सॼे अमल में सॉफ्टवेयर में 5% वधीक केस पकिड़ण जॾहिं त ग़लति सुञाणप जी शरह 11% घटि हुई। इन रिपोर्ट खे ॿियनि माहिरनि बि घणो साराहियो आहे। उन ते कमु कंदड़ साइंसदाननि जो ख़्यालु आहे त इन सां केतिरनि ई अहिड़नि मरीज़नि में बीमारी सुञाणण जी मदद मिले थी जेके पंहिंजे मर्ज़ खां गाफ़िल आहिनि ऐं अहिड़ीअ रीति उन्हनि जी हयाती मौक़े ते ई बचाए सघिजे थी। अहिड़ीअ रीति हथरादू ज़ियानत सिहत जी दुनिया में इनक़लाबी तरक़ियूं ॾियण लाइ वॾी मददगार साबित थी रही आहे।